नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के रानीपुर मां खबर ॾींदा पाकिस्तान तहरीक इंसाफ के सूबाई अगवान पीर सैयद अहमद अली शाह जीलानी पंहिंजी रिहाइशगाह ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पीपुल्स पार्टी हाणे ज़ुल्फ़कार अली भुट्टो वारी पार्टी न आहे रही, ज़रदारी लीग बणिजी वई है। ज़रदारी भुट्टो खानदान जो नालो निशान ख़त्म करे छॾियो आहे। रोटी कपड़ा मकान वारो नारो न आहे, हाणे न आहे रहियो। सिंध में पाणी ज़रदारी खानदान जी ज़मीनुनि ऐं पीपुल्स पार्टी जे MPs ऐं MNAs जी ज़मीनुनि खे ॾिनो पियो वञे। पीपुल्स पार्टी सिंध में अथरादू पाणी जी खोट पैदा करे अवाम खे ब्लैकमेल करण लाइ वफ़ाक़ी हुकूमत मथां इल्ज़ाम लगाए रही है। इन्हनि चयो त सिंध में अथरादू पाणी खोट खिलाफ़ एहतजाज करण ते तहरीक इंसाफ जे सूबाई अगवान एडवोकेट अली पुल मथां सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल जे चवण ते केस दाख़िल कयो वियो आहे। सिंध में हर पासे करप्शन ऐं लुटमार लॻी पई आहे। सिंध जे अस्पतालुनि में इलाज जूं सहूलियतूं न हुअण जे बराबरि आहिनि। सिंध जी अवाम पंहिंजे प्यारनि जा लाश गॾाए गाॾियुनि चिंची रक्षाउनि ते खणण ते मजबूर आहे। अवाम खे सुजाग थियणु घुर्जे, पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारणु घुर्जे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।